मां मौजूद आहियां बडाणी वेझो सिंधु दरिया ते जिते जेका इलाइके वासी आहिनि उहे मच्छी जो शिकार करे रहिया आहिनि सिंधु दरिया ते। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। साफ़ है, साफ सुथरी आहे। शहर में अचूं था हिते बि गुज़र सफ़र कयूं 4-5 किले जी ॾिढ जी ॾूह जी लॻंदी आहे। दराज मच्छी साफ़ आहे, फार्म मच्छी सही न आहे। 3-4 माण्हू 4-5 रोज़ ईंदा आहिनि तो माना मच्छी वठी ईंदा आहिनि। 5 माण्हू आहिनि दराज माण्हू मच्छी मारे थो। गुज़र सफ़र असांजो सही हले थो। मां भाॼी भुती में कढी वेठा मजबूरी में ॾियूं वठूं था मच्छी बि। गुज़र 3-4 कुड़ियूं मारियूं 5 वॾियूं। इलाके वारा जेको माना चइनि पिया हेल कचो कोन ॿुधंदो। माशाल्लाह पाणी हिन इलाके में सुठो आयो आहे। हर को मच्छी मारे थो, गुज़र सफ़र करे थो। दरिया जी मच्छी सुठी आहे, उन जे करे त फार्म वारी मच्छी को बहितर आहे। माण्हू गुज़र सफ़र कर 500 जी 400 जी मड़ी गुज़र सफ़र थिए थो। 2 किलो जी 2.5 किलो जी इहा ई मच्छी आहे। बि ईंदा आहिनि, शहर बि ॾेई ईंदा आहियूं। हिते मड़ी जान हले थो, रोज़गार थिए थो। सफ़र गुज़ार करूं था, काफ़ी माण्हू अचनि था। शहर जा बारोसी पाड़े वसी जेके बि आहिनि मच्छी जो सफ़र गुज़ार करनि था। 2-3 किलो मारे ॾाढा माण्हू मारनि था, जान करनि था। सफ़र गुज़ार असांजो इन मच्छी ते आहे। दरिया में सुठी साफ़ सुथरी मच्छी आहे दरिया जी, मारूं था। फार्म जी मच्छी कोन था वठनि, शहर में हले ई कोन थी। दरिया जी मच्छी साफ़ सुथरी असां मारूं था। हिते घणा काफ़ी माण्हू मारनि था, हिते वठनि। कार सुठो थिए थो, इन मच्छी ते सफ़र गुज़ार भलो थिए थो। सफ़र गुज़ार इन मच्छी ते। जी तव्हां मच्छी जो शिकार कंदड़ माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो ही चवणु आहे त दरिया में पाणी जी चाड़ खां पोइ असांजो जेको गुज़र सफ़र आहे उहो खुली वियो आहे ऐं असां पंहिंजो पेट जो गुज़र सफ़र मच्छी ते कंदा आहियूं। कैमरामैन फरहान भुट्टे सां गॾु सदरुद्दीन भुट्टो, काश न्यूज़ बडाणी।